अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल पठान साईं हे महबूबन जो उतरियों पासो महबूबन करीमन जे रोज़े पाक जो उतरियों पासो आहे। ही उतरियों पासो आहे, ही छटियूं आहिनि। पासे खां 3 4 6 छटियूं आहिनि। 6 छटियूं आहिनि महबूबन करीमन जे पासे ॾो या उतरे पासे ॾो। ॾखिणो पासो ॾखिण काबतुल्ला शरीफ़ आहे। मां उतरे पासे ॾो बीठो आहियां। अॼु साईं मोहम्मद तैयब शाह बाबा बि आयल आहिनि। अर्ज़ु कयो त मां वाइस में अॼु मालिक बि ज़ियारत कराईंदा ऐं हिते फरमायो अथनि अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। ही मालिकनि जो उतरियों पासो आहे। अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। अस्सलामु अलैकुम या आले मदद।